नाज़रीन अहम ख़बर आहे DGPDA में पंजाब इरफान अली काठिया चयो आहे त 9 लख क्यूसिक पाणीअ जो वॾो वहिकिरो 6 ऐं 7 सेप्टेम्बर जी विच वारी राति सिंध में दाख़िल थींदो। अव्हांखे ॿुधाईंदासीं अहम ख़बर आहे DGPDA में पंजाब इरफान अली काठिया चयो आहे त 9 लख क्यूसिक पाणीअ जो वॾो वहिकिरो 6 ऐं 7 सेप्टेम्बर जी विच वारी राति सिंध में दाख़िल थींदो। इरफान अली काठिया पंहिंजे बयान में पंजाब अंदरि बोर्ड जी सूरतहाल बाबति तबाहकारियुनि जा नवां तफ़सील बि जारी कया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं अहम ख़बर आहे डायरेक्टर जनरल PDA में मूजिबि पंजाब में बोर्ड ऐं बरसातियुनि दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिन वक़्त ताईं फ़ौत थियलनि जो अंगु 46 थी वियो आहे, जॾहिं त बोर्ड मुतासिरनि जो अंगु 35 लख खां वधी वियो आहे। अहम ख़बर आहे 9 लख क्यूसेक पाणीअ जो वॾो वहिकिरो सिंध में 6 ऐं 7 सेप्टेम्बर जी विच वारी राति दाख़िल थियण जो इम्कानु आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं त पंजाब में रेस्क्यू ऑपरेशन दौरान 14 लख 96 हज़ार माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ना मुंतक़िल कयो वियो आहे। हिन वक़्त ताईं रिलीफ कैंपुनि में 30,000 खां वधीक माण्हू मौजूदु आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं अहम ख़बर आहे DGPDA में पंजाब इरफान अली काठिया चयो आहे त 9 लख क्यूसेक पाणीअ जो वॾो वहिकिरो 6 ऐं 7 सेप्टेम्बर जी विच वारी राति सिंध में दाख़िल थींदो। इरफान अली काठिया पंहिंजे बयान में चयो आहे त पंजाब अंदरि बोर्ड जे तबाहकारियुनि जा नवां तफ़सील बि जारी कया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं त डायरेक्टर जनरल PDA में मूजिबि पंजाब में हिन वक़्त बोर्ड ऐं बरसातियुनि दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में फ़ौत थियलनि जो अंगु 46 थी वियो आहे। बोर्ड मुतासिरनि जो अंगु 35 लख खां वधी वियो आहे। हुन चयो आहे त 9 लख क्यूसेक पाणीअ जो वॾो वहिकिरो सिंध में 6 ऐं 7 सेप्टेम्बर जी विच वारी राति दाख़िल थियण जो इम्कानु आहे, जॾहिं त पंजाब में रेस्क्यू ऑपरेशन दौरान 14 लख 96 हज़ार माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ना मुंतक़िल कयो वियो आहे। हिन वक़्त बि रिलीफ कैंपुनि में 30,000 खां वधीक माण्हू मौजूदु आहिनि। PDA में मूजिबि कादराबाद वटां चनाब जो पाणी ॿीहर मुतासिर इलाइक़नि में वेंदो, जॾहिं त झंग में पाणी वधीक परेशानी जो सबबु बणिजंदो। जॾहिं सतलज दरिया में 2 महीननि खां हाई फ्लड आहे। गंडासिंह वाला वटि पाणीअ जा वहिकिरा 3,19,000 क्यूसेक आहिनि। जसड़ वटि रावी दरिया जे पाणी वहिकिरनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे।